अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी सां गॾु मां आहियां सरदार अली लाखो ऐं असां सां गॾु साथ ॾींदी न्यूज़ एंकर प्रिया। सभा खां पहिरियों हिकु नज़र हेडलाइंस ते। तोशाखाना केस में अदालत बानी PTI ऐं बुशरा बीबी खे 17 साल क़ैद जी सज़ा ॿुधाए छॾी। स्पेशल जज शाहरुख अर्जमंड अडियाला जेल में केस जो फ़ैसिलो ॿुधायो। अदालत पारां बानी PTI बुशरा बीबी खे 1 करोड़ 64 लख ॾंड जी सज़ा बि ॿुधाए छॾी। 2 डिसंबर 2024 ते बानी PTI ऐं बुशरा बीबी मथां केस में फर्ज़ जुर्म लागू कयो वियो हो। 13 जुलाई 2024 ते तोशाखाना 2 केस में ॿिन्हिनि जी गिरफ़्तारी ज़ाहिर कई वई हुई। बानी PTI बुशरा बीबीअ जे वकीलनि पारां फ़ैसिले खे इस्लामाबाद हाई कोर्ट में चैलेंज करण जो ऐलान। बैरिस्टर सलमान सफदर चयो आहे त जज लिखियल फ़ैसिलो खणी आयो हो। अॼु त दलील मुकमल थियणा हुआ। जवाबदार ऐं वकीलनि जी गैर मौजूदगीअ में फ़ैसिलो ॿुधायो वियो। बानी PTI फ़ैसिले ख़िलाफ़ इस्लामाबाद हाई कोर्ट में अपील दाख़िल करण जो चयो आहे। अडियाला जेल ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हाईंदे बैरिस्टर सलमान सफदर चयो आहे त अडियाला जेल में कॾहिं बि इंसाफ़ नाहे थियो। बानी PTI ऐं उन जे घरवारीअ खे तमामु ॾुखे हाल में रखियो वियो आहे। वफ़ाक़ी हुकूमत तोशाखाना 2 केस जो फ़ैसिलो इंसाफ़ ते ॿधल करार ॾेई छॾियो। इतलात वारे वज़ीर अता तड़ चयो आहे त फराड तहत तोहफ़नि जो घटि अघु लॻाए सरकार खे घटि रक़म ॾिनी वई। स्टेट खे करोड़नि रुपयनि जो नुक़सानु पहुचाए तोहफ़ा पाण वटि रखिया विया। वफ़ाक़ी सलाहकार राना सनाउल्ला चयो आहे त तोशाखाना 2 केस में बानी PTI ख़िलाफ़ पक्का सबूत मौजूदु आहिनि। ममलकती वज़ीर अकील मलिक चयो आहे त तोशाखाना 2 केस जो फ़ैसिलो आइन ऐं कानून मूजिबि आहे। बानी PTI मथां कानून जी भञकड़ी साबित थी आहे। लाड़काणे जी अदालत में NPP सरबराह गुलाम मुर्तज़ा जतोई ख़िलाफ़ ॾोकिरी ऐं बाडा थाणनि ते दाख़िल केसनि जी ॿुधणी। अदालत वकीलनि जा दलील ॿुधण बैदि केस जी ॿुधणी 22 जनवरी ताईं मुलतवी करे छॾी। गुलाम मुर्तज़ा जतोई मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त तोशाखाना केस में हिकतरफ़ी कार्रवाई थी आहे। जिन गाॾियूं वरितियूं उहे सज़ा खां आजा ऐं रुगो PTI बानी खे निशानो बणायो वियो। जूनियर ज़ुल्फ़कार अली भुट्टो फ़रवरी में पंहिंजे नई पार्टी जो ऐलान कंदो। उत्तर वज़ीरिस्तान में ख़ारजी दहशतगर्दनि जो हमिलो, 4 जवान शहीद, 15 शहरी ज़ख़्मी। दहशतगर्दनि बारूद सां भरियल गाॾी बोया किले जी भित सां टकराए छॾी। ज़ोरदार धमाको फायरिंग जी ॾे वठ में सिक्योरिटी फोर्सिस जे 4 जवाननि शहादत माणी। शहीदनि में हवालदार मोहम्मद वकास, नाइक खान वज़ीर, सिपाही सुफ़ियान हैदर ऐं सिपाही रफ़त शामिल। फोर्सिस जी जवाबी कार्रवाई में 4 ख़ारजी दहशतगर्द मारिजी विया। दहशतगर्दीअ जे वाक़िए ते अफ़गान डिप्टी हेड ऑफ मिशन जी पढ़ई ऑफिस तलबी। हमले ते ॻणतीअ जो इज़हार। अफ़गान डिप्टी हेड ऑफ मिशन खे डी मार्शल कयो वियो। अॻूणो MP शहरयार शहर SHO शकूर लाखो ख़िलाफ़ सिंध हाई कोर्ट पहुची वियो। शहरयार शहर पारां SHO ख़िलाफ़ अदालत में दरख़्वास्त दाख़िल। शहरयार शहर मौक़िफ़ इख़्तियार कयो आहे त शकूर लाखो ॾोहारी सरगर्मियुनि में मुलविज़ आहे। हिन पंहिंजे पुट जी शादीअ में बदनाम ॾोहारियुनि खे घुरायो, जिन जो वीडियो मौजूदु आहे। शहरयार शहर पारां SHO शकूर लाखो खां ज़िम्मेवारियूं वापसि वठण जी इस्तदा। इस्लामाबाद में मुखालिफ़ जी 2 ॾींहनि वारे क़ौमी कॉन्फ्रेंस महमूद खान अचकज़ई, अख्तर मेंगल, नासिर अब्बास, असद कैसर ऐं मुस्तफ़ा नवाज़ शरीक। GDA अॻुवान सैद ज़ैन शाह, सफदर अब्बासी समेत क़ौम परस्त अॻुवाननि जी बि शिरकत। टंडो मस्ती अचो, कार्गो गाॾी कल्टी थियण सबबि 1 ॼणो फ़ौत थी वियो। इकनॉमिक ज़ोन थाणे जी हद क़ौमी शाहराह ते हादसे सबबि ॻोठ टंडो नज़र अली जो रहवासी इख्तियार अली पहियार फ़ौत। इस्पताल मां ज़रूरी कार्रवाई बैदि लाश वारसनि हवाले। नगर पार्कर ऐं चेल्हार में 2 नौजवाननि मुबैना तौरु आपघात करे छॾियो। नगर पार्कर जे ॻोठ धनागाम में ईश्वर कोहलीअ जो झंग मां फाहो खाधल लाश मिलियो। चेल्हार भरिसां 5 ॿारनि जे पीउ घर अंदरि मुबैना तौरु फाहो खाई ख़ुदकुशी करे छॾी। ॻोठ हरियार में पोहरियत
गोवर्धन मेघवाड़ परेशानियुनि खां तंग अची ज़िंदगी जो अंत आंदो। थारू शाबे जो धुरन में ज़मीन जे मालिकीअ तां झेड़ो, हिकु ॼणो दिलि जो दौरो पवण सबबु फोत। ॻोठ करीम ॾिनो डहराज जे धुरन में झेड़ो थी पियो। ॾंडनि ऐं सिरोटनि जो आज़ादाराणो इस्तेमाल। जहिड़े दौरान वाहिद बख़्श डहराज दिलि जो दौरो पवण सबबु किरी मौक़े ते ई दम ॾेई छॾियो। पुलिस जो चवणु आहे त धुरन में झेड़ो ज़मीन जे वाटर कोर्स तां थियो। हिकु ॼणो दिलि जो दौरो पवण सबबु फोत थी वियो आहे। वधीक जांच कई पई वञे। चंबड़वाज़ी फ़ौजी जवान वज़ीरिस्तान में दहशतगर्दनि जे हमले में शहीद। ॻोठ जराड थेबो जे रहवासी अब्दुल हकीम थेबो शहादत माणी। नौजवान जो मढ़ अबाणे ॻोठ आणे फ़ौजी एज़ाज़ सां तदफ़ीन कई वेंदी।